दादू मां बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब दादू में चोरूं फुरियूं धाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जॾहिं त शहरी बदअमनी ख़िलाफ़ ईद जे भलारे ॾींहुं बि सरापा एहतजाज बणियल आहिनि। सोशल वर्कर बादशाह लगारी जी नजम कॉलोनी मां फजल पुनर जे औताक ॿाहिरां चोरी थियल मोटरसाइकिल वापस न थी, नई चोर गिरफ़्तार थिया। पुलिस सिर्फ़ दिलासा ॾियण में पूरी आहे। ईद जे भलारे ॾींहुं प्रेस क्लब अॻियां SOPs तहत हथनि में कारियूं पटियूं ॿधी सख़्त एहतजाज कयो वियो, जंहिं में दादू जा सियासी समाजी अॻवान शरीक थिया। SSP दादू खां मुतालबो कयो वियो त नोटिस वठी फुर थियल गाॾियूं वापस करायूं वञनि, ॿी सूरत में तहरीक हलाई वेंदी।